जी बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे असीं इहो ॿुधाईंदासीं त हिन वक़्तु असां घार में मौजूदु आहियूं ऐं हिकु पासे त सॼी सिंध में पाणी न हुअण जे करे सॼी सिंध में एहतिजाज ऐं मुज़ाहिरा कया पिया वञनि ऐं ॿिए पासे हालेची खां वठी कराची ताईं वाटर बोर्ड जो जेको पाणी आहे सो हिते जा जेका बासर जेका वॾेरा आहिनि ऐं उन जा फार्म हाउस आहिनि, पोल्ट्री फार्म आहिनि ऐं जो उन जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि खे हिते जा जेका वाटर बोर्ड सिविल डिपार्टमेंट जा जेका ऑफिसर आहिनि उन्हनि जी ऐं जेको उन्हनि जे आशीर्वाद खां जेका उन्हनि जा बेलदार आहिनि ऐं उहो ॻरियूं रक़मूं वठी करे ऐं हीउ वाटर बोर्ड जो पाणी जेको आहे तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे बाइक साइड ते तव्हां ॾिसो पिया त उन लाइनियूं आहिनि उहे हितां खां वञनि पियूं लखों रुपयनि जे हिसाब सां उहे पैसा वठनि था ऐं उहे पैसा वठी हड़प कनि था ऐं हीउ पाणी जेको आहे इहो वाटर बोर्ड जो पाणी जेको आहे ऐं घारे स्टेशन जे खां वठी घगर ताईं जेको आहे लखुनि जी तादाद में जेकियूं इहे लाइनियूं ॾिनियूं वयूं उतां खां 1 करोड़ रुपया हासिलु कनि था ऐं करोड़ रुपया वठनि था उहे हड़प कनि था। कुझु ॾींहं पहिरीं ऐं वाटर बोर्ड जो सिविल डिपार्टमेंट जो जेको इंजीनियर आहे मोहम्मद अली पली जो उन खां मूं हिकु सवालु कयो जेको हिन करप्शन जे हवाले सां ऐं जेको लाइनियूं ॾिनियूं वञनि पियूं त हू मुंहिंजे मथां गरम थी वियो ऐं जेको मूंखे जान खां मारण जूं उन धमकियूं मूंखे ॾिनियूं ऐं उन जेको मुंहिंजे मथां भते जा इल्ज़ाम लॻाया। उन खां पुठियां जेका साफ़ी आहिनि टटिया साफ़ी आहिनि उन्हनि जेको कोर्ट में वञण जो जेको ऐं जेको फ़ैसिलो करे छॾियो। पर अॼु मूं वरी बि अॼु मूं इहो वरी सोचियो त जेकम न्यूज़ जी स्क्रीन तां वरी बि दोस्तनि खे ॾेखारियां जेके जिन मूं ते गरम थिया जेके मूंखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं उन्हनि जी हक़ीक़त साम्हूं आणियां तव्हांजे साम्हूं केतिरियूं लाइनियूं लॻियूं पियूं ऐं तव्हां जेकम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसंदा हूंदा काफ़ी जेकियूं लाइनियूं आहिनि जेको हिते बासरनि वॾेरनि खे ऐं उन सां गॾु फार्म हाउस पोल्ट्री फार्म खे ॾिनियूं वञनि पिया उन्हनि खां जेको सो ऐं ऑफिसर जेका उन्हनि जी आशीर्वाद खां जेको हिते जेका बेलदार आहिनि उहे फार्म खे पाणी ॾेई करे उन्हनि खां लख रुपया वठनि पिया ऐं ज़रे खां असांखे इहो मालूम थियो आहे त वाटर बोर्ड जा वाटर बोर्ड जो जेको AC आहे उनजी बि मिली भगत आहे, वाटर बोर्ड जो जेको चीफ आहे उनजी मिली भगत बि इन्हनि सां आहे। इन जे करे जेको वाटर बोर्ड जा नंढा जेका इंजीनियर आहिनि जंहिंजे करे लाइनियूं कटनि कोन था त ज़रे खां इहो मालूम असांखे थियो आहे त उहे बि इन करप्शन में हुननि जो बि हिसो आहे। इन करे हिननि मथां को बि कार्रवाई कोन था कनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असां रोड जे हिन पासे बीठा आहियूं ऐं रोड मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो अव्हांखे ॾेखारींदो हिन पासे ॿियो पासो आहे रोड जे ॿिन्हिनि पासां जेको सो वॾे तादाद में पाणी जी कनेक्शन लॻियूं पियूं आहिनि। हितां हिन लेन मां अधु इंची 2 इंची 3 इंची लाइन ताईं पाणी जेको आहे वाटर बोर्ड जो जेको आहे उहो ॾिनो पियो वञे। ऐं हीअ जेकी लाइन तव्हां ॾिसो पिया हीअ 72 इंच जी लाइन आहे। 72 इंच जी लाइन जेकी हितां खां जेको पाणी सप्लाई कंदी इहा कंदी फ़िट पासां जेको सो वॾे तादाद में पाणी जी कनेक्शन लॻियूं पियूं आहिनि। हितां हिन लेन मां अधु इंची 2 इंची 3 इंची लाइन ताईं पाणी जेको आहे वाटर बोर्ड जो जेको आहे उहो ॾिनो पियो वञे। ऐं हीअ जेकी लाइन तव्हां ॾिसो पिया हीअ 72 इंच जी लाइन आहे। 72 इंच जी लाइन जेकी हितां खां जेको पाणी सप्लाई कंदी इहा कंदी फिल्टर खे ऐं फिल्टर कंदो धाबे जी कंदो हाले हुनखे पिपरी खां पुठियां घगर खां पुठियां पोइ कारसा 162 भई कराची ताईं पहुचे थो पाणी। पर कराची जा माण्हू जेको पाणी जे फुड़े लाइ तरसनि पिया पर हीउ पाणी जेको कराची खे ॾींदड़ जेको पाणी जो कराची खे सप्लाई थिए थो पर उहो साईं पहुचे नथो। अधु में जेको जेका ऑफिसर आहिनि सिविल डिपार्टमेंट आहिनि मिली भगत सां ऐं हे पाणी खे वेकिरो कनि था। असीं साईं मुराद अली शाह खे इहो रिक्वेस्ट थो करियां इहो अपील थो करियां त ख़ुदारा हिन साईं नासिर शाह मथां ऐं जेको साईं नासिर शाह खे बि रिक्वेस्ट थो करियां त साईं हिननि जे मथां जेको ऑफिसर मथां कार्रवाई करियो जीअं त हे पाणी बंदि थी सघनि कराचीअ खे पाणी जेको आहे सही सप्लाई थी सघे। हाकिम चांडियो जेकब न्यूज़ टटो।